नादाननि जो देश आहे दाह कंहिंखे ॾिजे। साईं अब्दुल करीम राजपर सिंध जो साह हदसा बाबति नाज़िबा अल्फाज़ इस्तेमालु कया, जंहिं ते मूं समेत सिंध ऐं सिहत सां चाह रखंदड़ तमामु हलकनि में तकलीफ़ ऐं गुस्सो ॿई ॾिसण में अची रहिया आहिनि। जंहिं बैदि हिन माफ़ी बि वरिती, जेका हिकु सुठी ॻाल्हि बि आहे। पर संदसि चयल लफ़्ज़ त सैद जाइलो अव्हां खां के अब्दुल करीम साहब अव्हां खां के चवराया हुआ या अव्हां पाण चया, छो त अव्हीं हिकु टीवी चैनल जा मालिक आहियो, जंहिं करे अव्हां जो मीडिया सां गहरो तालुक़ बि आहे। छा तव्हां सैद जी तारीख़ न पढ़ी आहे? छा अव्हांखे इहा ख़बर न आहे त पाकिस्तान जे लाइ पहिरीं करारदाद साईं GM सैद पास कराई, जॾहिं त मौजूदा मुल्क जा बाक़ी सूबा उन वक़्तु पाकिस्तान ठाहिण जे हक़ में ई न हुआ? छा तव्हांखे इहा बि ख़बर न आहे त जॾहिं सिंधियुनि खां जॾहिं मुख़्तलिफ़ हुरबा हलाए ऐं सिंधनि हक़ गज़ब करण जूं साज़िशूं पे रचियूं त उन मां शख़्स हिन जबल जहिड़ी रियासत खे सिंधू देश जो धड़को ॾेई हिन खे सिंधियुनि जा हक़ ॾियण ते मजबूर कयो। हुननि खे सिंधियुनि जा हक़ ॾियण ते मजबूर कयो। छा तव्हांखे इहा ख़बर आहे त सैद जे उन धड़के खे संदसि मुख़ालिफ़ अॼु बि इस्तेमालु कंदा पिया अचनि? कॾहिं कोस्तान वारे मुल्क, कॾहिं बान वारे मुराद शाह, त कॾहिं सखर वारे खो रशीद शाह, त कॾहिं उन्हनि सभिनीनि जे क़बीले रईस आसिफ़ अली ज़रदारी। इहे ॻाल्हियूं इशारनि में चवंदा आहिनि जेके सैद हिन ॾांद जहिड़ी रियासत जा संग जले संदसि खे मुंहं ते चयो। अॼु जे अगरि सिंधियुनि खे मुख़्तलिफ़ ख़ातनि में वफ़ाक़ मौक़ा थो ॾिए त उन में सैद जे ॾिनल धड़के जो किरदारु आहे, न कि अव्हां जे पार्लियामेंट जे सियासत कंदड़ पार्टियुनि जो, न वरी मीर पीर मुला या वॾेरे जो। मज़े जी ॻाल्हि त इहा बि आहे, अॼु सिंध जे वॾे में वॾी पार्टी जी दावा कंदड़नि जे अबे जो अबो बि सन वारे सैद हो। जॾहिं मुल्क में मुख़्तलिफ़ पार्टियुनि संदन अॻवान ते इहा तोहमत हई हुई त हू मुस्लमान न आहे ऐं संदसि सुनत न आहे थियल, त इहो GM सैद हो जंहिं हिन जी सुनत वारे तक़रीब जा कार्ड मीडिया खे मोकिलिया, जंहिं ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु साईं जा थोरा मञिया। वक़्त जे कम ज़रफ़ी त ॾिसो, सैद संदसि दौर में जेल सठा ऐं जॾहिं संदसि खे फांसी आई त हिन जे अखियुनि मां नीर वही आया। उन लाइ न त सैद जी दिली हमदर्दी हुयसि, बल्कि उन लाइ त हिकु चूंडियल सिंधी वज़ीर आज़म खे फांसी ॾिनी वई। जॾहिं ज़िया दौर में पूरे मुल्क में इंतिहा पसंदी जो ॿिज छटियो वियो, उन खां केर बि न बची सघियो। पर हिन सन वारे सैद सिंधियुनि खे सेकुलर रहण जी तरतीब ॾिनी ऐं मुलागर्दी खां बचायो, जो अॼु गांधी साहब जे ॾिनल सेकुलर प्रोग्राम अॼु हिंदुस्तान में दम तोड़ींदो पियो नज़र अचे। पर सिंध अञा सैद जे नज़रे ते हल्दी सेकुलरिटी वारी राह ते गामज़न आहे। अॼु बि कंहिं ग़रीब सां का ज़्यादती थिए या सिंध जो पाणी बंदि कयो वञे या वरी सिंध जे आबादगारनि खे हक़ न मिलनि, तोड़े जो नंढे खां नंढो ऐं वॾे खां वॾे मसइलनि में ही सैद जा पैदा कयल जिन खे अव्हां कामरेड सॾियो था, इहे हर महिल पंहिंजे मारूड़नि सां गॾु आहिनि। चाहे पोइ ॾींहुं हुजे या राति, जुड़ हुजे या फुड़ी, गर्मी हुजे या सर्दी, ही बीमारियुनि खे पंहिंजो रत सत ॾेई साईं GM सैद जा ॾिनल वाट ते हलनि पिया। ऐं के त टार्चर सेलनि में अञा बि मौजूदु आहिनि, किन त पंहिंजा सिर ॾेई अमरता माणे विया। उन सॼी क़ौमी शौर जंहिंमें हिकु इंसानु पंहिंजे क़ीमती जान पंहिंजी क़ौम तां क़ुर्बान करे छॾे थो, हुनजो क्रेडिट बि सैद खे थो वञे, छो त सिंधी क़ौम खे क़ौमी शनाख्ती ॾियण वारो इहो अहिड़ो इंसानु आहे। बाक़ी सभु त सिंधियुनि खां मुख़्तलिफ़ लक़बनि सां पुकारींदा रहिया आहिनि। किन असांखे ग़ुलाम सॾियो, किन डुजणो त कुझु हल्कनि सिंधियुनि खे हिंदू बि सॾियो, पर सैद उन सभिनी खे जवाब त ॾिना। पर इहे तारीख़ी लफ़्ज़ बि हिन सिंधी क़ौम जे लाइ चई हिन क़ौम खे सीने सां लॻायो। जी हा से ती हा मूं मारो मञिया। हिन सिंधी क़ौम में अॼु रोशनी ख़्याली अगरि किथे आहे त इहा बि सैद जी ॾिनल आहे। अगरि अॼु केरु इहो थो चवे त हा मां सिंधी आहियां त इहा सैद जे नज़रे जी फतह आहे, छो त हिते सभिनी पंहिंजो पाण खे हितां जो सॾाइण खां वधीक बहितर ॿाहिरियों सॾाइण सम्झो। अगरि अव्हांखे
उन मां कंहिं शइ जी ख़बर न आहे त मां चवंदुसि तव्हां खां वधीक जाइल ॿियो केरु न, बिल्कि अव्हां ई आहियो, छो जो तव्हां दर हक़ीक़त सैद जे ख़िलाफ़ नाज़िबा अल्फाज़ न चया आहिनि, बिल्कि सिंध जे शऊर खे झंझोड़ियो आहे। हाय अञा बि सुतल आहियो जी एम चवे थो, हाय अञा बि सुतल आहियो जी एम चवे थो, बीठो दर ते आहे दुश्मन कायो आहे दोल दरिया ख़ान जे घर ते, सूअर सेड़ बगड़ खां बुछड़ो वक़्तु बुरो आयो तर ते, सिंध बचाइण जो आ ठीको हर हिकु टोपी पटके वरते, जीए मां जाॻाइण आयो जाॻो जाॻो जल्दी जाॻो, निंड निभागी छॾियो सिंधी नाज़िक आहे वक़्त जो धाॻो, सैद आ सम्झाइण आयो सैद बचायो छा था करियो, पंहिंजी रोज़ी ग़ैर हथनि में था वांझायो छा था करियो, पंहिंजे शहरनि मंझि वञो था टोपियूं लायो छा था करियो, कुर्सी लहे था पंहिंजा बचड़ा पाण कुआयो छा था करियो, पोइते पाए वेही रहिजे धारनि खे या जूता आणजनि, पोती पाए वेही रहिजे धारनि खे या जूता आणजनि, मुफ़्तूं लॾायो गैरनि खे या अॻिते पंहिंजा टपड़ ॿधजनि, जाॻो जाॻो जल्दी जाॻो पोइ निंड पिया सुख सां सुम्हिजो, आज़ादी बन माण्हुनि जी आहे जीअण यारो कहिड़े कम जो, आज़ादी ॿिन माण्हुनि जो आहे जीअण यारो कहिड़े कम जो, जेका आहे जुठ ग़ुलामी इज़त ज़लत पाण था सम्झो, गैरनि जो आहे वाक़िफ़ हर को माण्हू हितड़े ॼाए ॼमजो, अंग उगाड़ा पेट बुखाड़ा घर खां बे घर धरती जाया, धरती जा थी मालिक वेठा काल घरां जे तड़जी आया, पंहिंजनि सां रख संगत सोबत खोटनि सां तूं ख़ैर छॾे ॾे, वक़्तु अथई सिंधी सुहिणा गद्दारी ऐं गैर छॾे ॾे, वक़्तु अची वियो आहे प्यारा पंहिंजनि सां तूं वेर छॾे ॾे, पंहिंजनि सां भर पेर पिरत जा धारियुनि सां तूं पेर छॾे ॾे, वक़्तु ई पंहिंजो वार करे वटि वक़्तु ईअं ई वहंदो वेंदो, धरती जी तारीख़ मथां न त नालो तुंहिंजो ढहंदो वेंदो, सूर्या सोडा दोला दोदा जी एम शाह सनाई, दामशुर पैगुंबर रहबर शार शाह बिटाई, तुंहिंजी सना जे लाइ लिखे जो लफ़्ज़ किथां सो आणे, एॾो रुतबो इज़त शोहरत केरु ईअं ॿियो माणे, शाह इनायत साथी मख़्तूम बिलाल गोटाई, अॼुकल्ह तोड़े लीडर थी पिया खोड़ गॾा ऐं गाबा, लेकिन तुंहिंजो शान निरालो सिंधी क़ौम जा बाबा, तुंहिंजो नालो तड़ींदो आहे ॾियनि मां ॾाढाई, चमड़नि लाइ हर रोशन सिजा अखियुनि मंझि उमाड़ी, छा थियो तुंहिंजी अज़मत हशमत जे न सुञाती भाड़ी, फ़िकर अवां जी बख़्शी आहे दुनिया लाइ बियानी, जी एम तुंहिंजी सोचता सदके मज़लूमनि लाइ मान घुरियो थो, तोसां तंहिं लाइ वेर विधो आहे सिंधु देश मान घुरियो थो, हर कासिब खां तोई तलबी धरती लाइ आजाई, सैद तुंहिंजो नाम हमेशह सिंधियुनि काण सहारो रहंदो, सिंध सदाईं ज़िंदा रहंदी जेसीं सिंधु धारियो रहंदो, मुफ़्तियूं सिंधु खे जो बि सुकाए तंहिंसां आहे लड़ाई, सिंधु देश मुक़दर आहे साईं जी एम सैद रहबर आहे, पढ़ियल लिखियलनि जी पाण जाइल हुजे या माण्हू छा थो करे सघे, 58 किताबनि जे लेखिक पंहिंजे वखरियल क़ौम खे हिकु क़ौम जो न सिर्फ़ु तस्वर ॾींदड़ पर इहा हसीयत मञाईंदड़, जंहिंजा आलम बि पाण खे संदसि शागिर्द तस्लीम कंदे फ़ख्रु महसूसु कंदा हुजनि, उनखे को जाइल चवे इहो वाक़ई कंहिं वॾी लालच या कंहिंजी एजेंडा ते कम ई लॻी सघे थो, अॼुकल्ह ख़बर न आहे सिंध जे पढ़ियल लिखियल कहिड़े तरफ़ थो वञणु चाहे, कॾहिं को दोदो सुमरो त अजीब तबसरो थो करे, कॾहिं केरु लतीफ़ सरकार ते थो कुझु चवे, पर पंहिंजी टीवी चैनल जे इश्तार वधाइण जी लालच ते रहबर सिंध साईं जी एम सैद खे जाइल चवंदड़, तूं इहो साईं जी एम न सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, इहो तारीख़ त तोखां ज़रूरु पुछाणो कंदी पर उनजी सज़ा बि ॾींदी, पर यकीन अॼु जा साञा वंद इहे समूरा सिंध जा आशिक़ तुंहिंजे समाजी बाइकाट खे